जेकी मोमिन पोइते वेठा आहियो मौला जे सदके थोरो अॻिते सूरीअ जो मजलिस जो माहौल अचो मुंहिंजा साईं मौला जे सदके मजलिस जे क़बूलियत वास्ते सभु गॾिजी सलावत न मजमो काफ़ी आहे सलवात अहिड़ी पढ़ो या कम से कम सरकारी रज़ा जो रोज़ो याद अची वञे बुलंद आवाज़ सां बीमार मोमिननि जे शफ़ा वास्ते सभु गॾिजी सलावत दुआउनि जे क़बूलियत वास्ते बुलंद आवाज़ सां सलावत वक्त जी दुआ ज़रूरत जी दुआ सरकारी हुज्जत जे ज़हूर वास्ते बुलंद आवाज़ सां सलावत अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन अल्लाहुम्मा सल्लि अला व खातिमुल नबीन व सय्यदुल मुरसलीन बिन क़ासिम मुहम्मद अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन बुलंद आवाज़ सां सलावत अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आलि मुहम्मद नाराए तकबीर अल्लाहु अकबर करीम अल्लाह जो नारो बुलंद आवाज़ सां नाराए तकबीर अल्लाहु अकबर नाराए रिसालत या रसूलुल्लाह नाराए हैदरी हुसैनियत यजीदियत खानदाने ज़हरा ते सब गॾिजी सलावत अला अल बैत चोॾहनि जो सदको अवां सभिनी जो इन अज़ीम इबादत में अचण विहण क़बूल फरमाए करीम अल्लाह चोॾहनि जो सदको बानियाने मजालिस जो विशायल तॾो नगर न्यास असां पढ़ण वारनि जी ड्यूटी इन ज़िक्र जो सदको क़बूल फरमाए जंहिंजूं दुआऊं तव्हां जूं दुआऊं सभिनी जूं दुआऊं मां सैयद जे ज़िमे आहिनि करीम अल्लाह हिन ज़िक्र जो सदको क़बूल फरमाए हर बीमारनि खे शिफ़ाए कामिला अता फरमाए इन्हनि सभिनी दुआउनि जे क़बूलियत वास्ते अॻियां पोयां करे जी बुलंद आवाज़ सां सलावत अवां ते मयार आहे कोन छो त मौला जो बहितरीन ख़तीब पढ़ी वियो आहे मां बि यको वेही हिकु ॿ ज़ाकिर ॿुधो आहे पर ताजिबा जो कुछ वक्त पहिरियों ही इलाइक़ा जेके हूंदा मोमिन इलाही ज़ाकिरनि सां तावन कंदा या तव्हां गर्मीअ में कुझु मायूस नज़र था अचो या थकिजी पिया हो हाणे थोरो थोरो मूंसां ॻाल्हाईंदा ईंदव त तव्हांजी महिरबानी थी न तव्हांजे मूड ऐं मिज़ाज जी ख़बर तव्हांजे नारे सां पवंदी हथ बुलंद करे हैदरी महिरबानी महिरबानी
जो त ही ज़ात हुआ है दरवाज़ो उहो आहे जेके कंहिं बि ज़ात खे दात खे अमीर खे ग़रीब खे न ॾिसंदा आहिनि। हिन दरवाज़े ते न वॾे ज़ाकिर हुजण जी ज़रूरत हूंदी आहे न नंढे हुजण जी। न पंहिंजे खे ॾिसनि न पराए खे ॾिसनि न अमीर खे ॾिसनि न ग़रीब खे ॾिसनि। नियाज़ हुसैन आयल पए त ॾिसनि त फ़क़ति नियतनि खे ॾिसनि। उनजे करे मां सैयद इहा अपील कंदो आहियां त कोशिशि कंदा कयो कहिड़ो बि ज़ाकिर पढ़े पर हिन जाइ ते झोली फैलाए वेहंदा कयो छो त ही उहा जॻह आहे तूं त मोमिन आहे बंदो आहे। ख़ुदा गवाह हुआ हिन दरवाज़े तूं फ़रिश्ता बि पिनंदे नज़र ईंदा आहिनि। सलमान अबूज़र मीसन इहे रिश्ते में कुझु लॻंदा न आहिनि। ज़मार शमशाद हुसैन मौला जो मेंबर गवाह हुआ जीअं बुज़ुर्ग ज़ाकिर पढ़ी विया आहिनि। इन्हनि जी नियत अहिड़ी हुई जो सभु अहिल पए त रिश्ते सां सॾींदा हुआ। जनाबे सलमान ईअं मौला जी खिदमत में मौला जन चवनि था सलमान वञ ज़रूरत आहे अॼु दावत थो ॾियां जो मदाइन में गवर्नर थी। मां ॾिसां थो कहिड़ो बंदो आहे जंहिंजे दिलि में मोहबत अली आहे। जेको मूंसां न ॻाल्हाईंदो उहो मूंसां न ॻाल्हाईंदो उहो पाण ॼाणे। लेकिन हिन मजलिस हुसैन में ॻाल्हाइण जा वॾा बि हूंदा आहिनि सवाब। सरकार सादिक जन फरमायो जेको हिन मुंहिंजे ॾाॾे जी मजलिस में ॻाल्हाईंदो आहे उन बंदे जे लाइ वॾो इनाम इहो आहे जॾहिं हीअ दुनिया छॾे क़बर में वेंदो। जॾहिं फ़रिश्ता ईंदसि न पुछंदसि तुंहिंजो रब कहिड़ो आहे तुंहिंजो नबी कहिड़ो आहे तुंहिंजो दीन कहिड़ो आहे तुंहिंजो इमाम कहिड़ो आहे जे बंदो जवाबु न ॾेई सघंदो सरकार सादिक फरमाइनि था उन बंदे जी जाइ ते असां चोॾहं ॻाल्हाईंदा। महिरबानी उनजे करे थोरो थोरो मूंसां ॻाल्हाईंदा जो मां घणो न मसाइब पढ़ंदुसि फ़ज़ाइल पढ़ंदुसि। सलमान वञ ज़रूरत आहे मदाइन में गवर्नर थी। सलमान मायूस परेशान गमगीन मौला जिन मुस्कुराए चवनि था सलमान कुर्सीअ जी दावत थो ॾियां। हिन दुनिया में ज़माने में माण्हू कुर्सीअ ते वेहण जे लाइ सिकंदा आहिनि। तोखे कुर्सीअ ते वेहण जी दावत ॾिनी आहे त वञ कुर्सीअ ते वेही हुकूमत कर पर तूं इन कुर्सीअ ते वेहण जे लाइ दावत ॾियण खां पोइ मायूस ऐं परेशान ईअं थी वियो आहे जीअं पोयां लॻा वेठा आहियो। हाणे ज़ाकिर बि कोन्हे न त पुछां सा त भला मोमिननि नियाज़ त खाधो आहे ॾींहं था। हिकिड़ो पंजाब जो ख़तीब पे पढ़ियो हैदरी हिकिड़ो पंजाब जो ख़तीब पियो पढ़े उनजो मजलिस हुसैन में ॿिनि क़िस्मनि जा बंदा कॾहिं बि न ॻाल्हाईंदा आहिनि। उन्हनि खे तव्हां जीअं वणेव केतिरो बि मिनतूं कयो कॾहिं न ॻाल्हाईंदा। हिकिड़े मलंग उथी पुछियुसि इहो जो न्याज़ जहिड़ो मलंग जीअं वेठो आहे उहो उथी उन ज़ाकिर खां पुछे साईं कहिड़े क़िस्म जा न ॻाल्हाईंदा आहिनि। चई उहे न ॻाल्हाईंदा आहिनि हिकु उहो बंदो न ॻाल्हाईंदो आहे जेको ॿ दफ़ा न्याज़ खाई वेहंदो आहे ऐं ॿियो चई उहो बंदो न ॻाल्हाईंदो आहे जे सॼो ॾींहुं न्याज़ खाधो ई न हुजे। हाणे उहा तव्हांखे ख़बर त अलाए घणा दफ़ा हिनखे परो ॾेई वेठा हो।
कि सलवार पढ़ो बुलंद आवाज जरूरत आ वन मदाइन में गवर्नर थी सलमान मायूस परेशान गर्मी कोन ही तॾहिं हाणे त गर्मी आहे जो तव्हां परेशान हो गोलादीन चवनि था सलमान मां कुर्सीअ ते वेहण जी दावत ॾिनी थी मां ऐं माण्हू कुर्सीअ जे लाइ सिकंदा आहिनि लेकिन तोखे मां कुर्सीअ ते वेहण जी दावत ॾिनी आहे तूं परेशान थी वियो आहे मायूस थी वियो आहे ॻाल्हाए नथो वञ सलमान जो जवाबु ॿुधंदव जंहिं हिन जुमिले ते न ॻाल्हायो मौला जे मिंबर जो कसम मां सरकारी ज़माना खे शिकायत ज़रूरु कंदुसि सलमान मायूस थियो आहे वञ कुर्सीअ ते वेही हुकूमत कर मौला जे कदमनि ते हथ रखी चए थो तुंहिंजी इमामत जो कसम आहे एतिरो कुर्सीअ में मज़ो न आहे जेतिरो तुंहिंजी ज़ियारत में मज़ो सलमान वञ ज़रूरत आहे ये तो मौला कोई नौजवान मोकिलियो कोई जोशीलो मोकिलियो मुझी वॾी उमिरि आहे कोई ॻाल्हि मञे कोई न मञे मौला जिन मुस्कुराए फरमाइनि था सलमान वञ तूं मोकिलियां मां हली थो मौला मुंहिंजी उमिरि वॾी आहे को ॻाल्हि अलाए मञींदो को न मञींदो तव्हांजी चुप जो कसम आहे अमीर अल मोमिनीन मुस्कुराए फरमाइनि था सलमान वञ मां अमीर अल मोमिनीन थी करे वाइदो थो कयां इंसान हुजे हैवान हुजे जीत हुजे जानवर हुजे सिज हुजे चंड हुजे सितारा हुजनि ज़मीन हुजे आसमान हुजे सलमान हुकुम पंहिंजी ज़बान सां कजां जे अमल हितऊं न करायां त मां अली न आहियां बाक़ी इन सलमान जानवरनि खां हैवाननि खां लोहनि खां ज़रे ज़रे खां मञरायो त मां बतूल जो बणायल ग़ुलाम जंहिंजा ग़ुलाम एॾा बुलंद हूंदा त सरदार केॾा बुलंद हूंदा हिकु सलवार त पढ़ो न बुलंद आवाज़ सां ॻाल्हि ग़ुलामनि जी पई हले अञा मां फ़ज़ाइल शुरू न कयो आहे भली तव्हां थकिजी पोइ ॻाल्हायो ॿियो ग़ुलाम ॿुधायां थो त हिन दरवाज़े जी ग़ुलामीअ जो शरफ़ केतिरो आहे ॿियो ग़ुलाम आहे रंग कारो अथसि आवाज़ जो बातो आहे जेको सम्झंदो उहो मूंसां ज़रूरु ॻाल्हाईंदो आवाज़ जो बातो आहे अशद खे असद थो चए ख़ुदा गवाह हुआ कुझु जो माण्हू आया या रसूल अल्लाह इनखे चयो आज़ान न ॾे परेशान थी मायूस थी साईं ज़हरा जे दरवाज़े ते आयो साईं अंदरां पुछा कई छो मायूस आहे तव्हांजे बाबे मनो कई आहे आज़ान न ॾे जेको साईं चयुसि वरी जॾहिं मोटियो ख़ुदा गवाह हुआ मुस्कुराईंदो मोटियो हाणे मां ॾिसां थो बंदो कहिड़ो आहे जंहिंजे दिलि में मोहबत अली आहे मां ही जुमिलो फ़क़ति अव्हां जी मोहबत खे चेक करण जे लाइ पढ़ियो आहे जॾहिं ही मोटियो कुझु बंदा ईअं जीअं रोडनि ते बीहंदा आहिनि न
इनके ॾिसी पंहिंजो पाण में ॾिसी चवनि था सुभाणे अज़ान असां ॾींदासीं, सुभाणे अज़ान असां ॾींदासीं, सुभाणे अज़ान असां ॾींदासीं। तुंहिंजे चुप जो कसम आहे, अली जो ग़ुलाम ईअं पंधनि जे विच में बि चए थो सुबुह थींदो त अज़ान ॾींदो। इहा अली जे मुहब्बत जी ताक़त आहे। ॿियो मुहब जनाबे अबू ज़र, वो भी गमगीन, परेशान, मायूस। मौला जिन चवनि था अबू ज़र छो गमगीन आहे, परेशान आहे, मायूस आहे। मौला नालो आहे अबू ज़र। अबू माना पीर, ज़र माना दौलत, माना दौलत जो बाबो। मौला कीअं न परेशान थिया, ग़रीब एतिरो आहे जो खाइण जे लाइ घर में कुझु कोन्हे। दुश्मन ताना था ॾियनि त अली जो ग़ुलाम आहे, घर में कुझु कोन्हे। कर्ज़ी बि आहे, कर्ज़ बि आहे, परेशानी न थिए, ॿियो छा थिए। मौला जिन चवनि था घबरायो न। अबू ज़र क़रीब आहे, अबू ज़र क़रीब आयो। ख़ुदा गवाह हुआ, अमीर अल मोमिनीन जिन हिकिड़ो नुस्ख़ो ॾिनुसि। अबू ज़र वञ साम्हूं पहाड़ी में हिकु पथर पियो थी, उन पथर खे हथनि ते झले मुंहिंजा सलाम ॾे। जंहिं सॼी ज़िंदगी न ॻाल्हायो आहे, हीउ जुमिलो हुननि जे लाइ आहे। ख़ुदा गवाह हुआ, अबू ज़र आयो, उन पत्थर के ज़मीन तां खणी हथनि ते जले सलाम ॾिनईसि। चएसि तो अमीर अल मोमिनीन सलाम ॾिनई, पत्थर सोनू थी वियो। अबू ज़र पंहिंजी ज़रूरत पूरी कई। शाम जो मुस्कुराईंदो मौला जी ख़िदमत में आयो। मौला जिन चवनि था अबू ज़र सुबुह गमगीन हाणे ख़ुशि नज़र थो अचे, पेरनि ते हथ रखी चए थो या अली हेॾी जो दौलत ॾिनव, ख़ुशि न थियां, ॿियो छा थियां। मौला जेको कर्ज़ो हुयो उहो बि लही वियो, वक़्त जी मानी बि मिली वई, खाधो बि मिली वियो, ज़रूरत भी पूरी थी वई। अमीर अल मोमिनीन जिन मुस्कुराए फरमाइन था अबू ज़र बी मिल्कियत काने कई। बोला मां त उछले छडी। अबू ज़र रखे आ, वक़्त में कम अचई आ, जंहिंजे दिल में विलाए अली आ, मोहब्बत अली आ, वो जरूर ॻाल्हाईंदो। अबू ज़र रखे आ, कम अचई आ, कदमन ते हथ रखी चे तो या अली रखन उहे जंहिंजो तो जड़ो मौला न हुजे। बिस्मिल्लाह। अबू ज़र की अज जरूरत पई, वरी एड़ी जरूरत पैजी वई, चे तो या अली जे एड़ी जरूरत पैजी वई त ॼणा वरी भी सलाम पता। नारो बुधायो करे जी हाय लरी। बिस्मिल्लाह। मौली मंजूर साहब चवा त ज़ाकिरन के इहा ख़बर कोन्हे त असांखे पढ़णो केतिरो टाइम आहे। उमड़े इन के जेतिरी दिल चे थी पढ़ंदा था वञूं। छठी हिजरी असल मुझे जो मकसद हो फज़ाइल जो, हाणे मां उन ते अचा। बस 5 या 8 मिनट वध में वध फज़ाइल जा ऐं 2-4 मिनट ज़िक्र मसाइल। छठी हिजरी मौला जिन के पहिरियों दफ़ो कूफे जी सल्तनत मिली। इन इलाइक़े जा मोमिन मौला जिन के जॾहिं सल्तनत मिली, मिंबर ते विहण जी सब खां पहिरियां मौला के माल के अश्तर मुबारक ॾिनी आहे। या अली शाही मुबारक हुजेव। उन खां बाद में अबू ज़र मुबारक ॾिनी, या अली शाही मुबारक हुजेव। उन खां बाद में मीसन मुबारक ॾिनी, या अली शाही मुबारक हुजेव। ॾिसो माॾे मौला जे सदके मां फज़ाइल थो पढ़ा। इहे असहाबी मुबारकूं ॾींदा आया। हिकु असहाबी आहे जेको मुस्कुराए थो, मुबारक नथो ॾे। ये जनाबे अबू ज़र पांजी जगह ता उठी उन असहाबी जे हथ में हथ विझी फरमाइन था सलमान मौला के मुबारक दे,
सलमान मुस्कुराए चए थो मुबारक उनखे ॾिबी आहे जंहिंखे तख़्त जी ज़रूरत हूंदी आहे। मां सुभाणे मौला खे मुबारक ॾींदुमि। ॾिसजो त मां सलमान अमीर अल मोमिनीन खे मिंबर जी मुबारक ॾियां कीअं थो। बंदा इन इंतज़ार में त सलमान मौला खे मुबारक ॾे कीअं थो। असहाबी इन इंतज़ार में त सलमान मौला खे मुबारक ॾे कीअं थो। पूरे कूफे जी मिंबर में कूफे जी मस्जिद में हर बंदे के इंतजार आ त ॾिसूं सलमान अमीर अल मोमिनीन के अॼु मिंबर ते वेहण जी मुबारक कीअं थो ॾे। तव्हांजी चुप जो कसम आहे जनाबे सलमान पंहिंजी जॻह तां उथी ईअं सिफ़ूं चीरींदो 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 ईअं कूफे जे मिंबर जे भरिसां अची ॿई हथ कूफे जे मिंबर ते रखी फरमाए थो ओ कूफे जा मिंबर मुबारक हुजई जो हेड़ो आदुल इमाम मिलियो थी। जनाबे सलमान ये सभिनी ॾे मुंहुं करे चए थो तव्हां छा सम्झो त हिन मिंबर जी अली खे ज़रूरत आहे। हिन मिंबर खे हेड़े आदिल इमाम जी ज़रूरत आहे। मौला जिन मिंबर ते वेही इहो ऐलान कयो सलूनी सलूनी जंहिंखे जेको कुझु पुछणो आहे मां अली खां पुछे। मां अली फर्श खां वधीक अर्श जा राज़ ॼाणींदो आहियां। अल्लाह मूंखे इल्म जो दरवाज़ो बणायो आहे। जंहिंखे जेको कुझु पुछणो आहे मां अली खां पुछे मां उन्हनि खे सवालनि जा जवाब ॾींदुसि। थकिजी पिया हो बंदा इहा ईंदा विया सवाल कंदा विया अमीर अल मोमिनीन उन्हनि खे जवाब ॾींदा विया। बंदा ईंदा विया सवाल कंदा विया अमीर अल मोमिनीन उन्हनि खे जवाब ॾींदा विया। हिकु रूम जो रवासी हुयो जंहिं मौला जो सलाम कयो। मौला जिन जवाब ॾिनो या अली मां ॿुधो आहे अलाह तव्हांखे वॾो इल्मु ॾिनो आहे ऐं तव्हांखे जेको बि सुवाल कोई करे थो तव्हां हुनखे जवाब था ॾियो कोई ख़ाली नथो वञे। मौला जिन मुस्कुराए फरमाइनि था तो वञा ग़लति ॿुधो आहे तो इहो न ॿुधो आहे त मां इल्म जो दरवाज़ो बि आहियां। या अली मुंहिंजा कुझु सुवाल आहिनि। अमीर अल मोमिनीन मुस्कुराए फरमाइनि था पुछ जेको पुछणो थी। या अली मां रूम खां बि वापसि मोटी आयो आहियां मां शाम खां बि वापसि मोटी आयो आहियां मां यमन खां बि वापसि मोटी आयो आहियां मां सऊदी खां वापसि मोटी आयो आहियां मां मिस्र खां वापसि मोटी आयो आहियां पूरे अरब खां मां वापसि मोटी आयो आहियां। मुंहिंजा सवाल ॾुखिया आहिनि। अमीर अल मोमिनीन मुस्कुराए फरमाइनि था उन्हनि मिंबरनि ते वेहण वारो अली न हो। तोखे जेको कुझु पुछणो आहे पुछ। या अली मुंहिंजा सवाल ॾुखिया आहिनि। या अली मुंहिंजा सवाल ॾुखिया आहिनि। जॾहिं 5 जा 7 दफ़ा चयई न या अली मुंहिंजा सवाल ॾुखिया आहिनि मुंहिंजा सवाल ॾुखिया आहिनि मुंहिंजा सवाल ॾुखिया आहिनि। तव्हांजी चुप जो कसम आहे। अमीर अल मोमिनीन पोइ ते इशारो कयुसि पोइ ते ॾिस पोइ ते जो ॾिठई ॿ शहज़ादा ज़मीन ते खेॾी रहिया। या अली ही शहज़ादा केरु आहिनि। अमीर अल मोमिनीन मुस्कुराए फरमाए थो इहे मुंहिंजा शहज़ादा आहिनि। हिक जो नालो हसन आहे ॿिए जो नालो हुसैन आहे। जेकी सवाल तूं ज़िंदगीअ में सभ खां वधीक थो सम्झे वञ इन्हनि सवालनि जा जवाब तोखे मुंहिंजा शहज़ादा ॾींदा। नारो अहिड़ो ॿुधायो जो कम से कम तव्हांजे नारे जो आवाज़ गुलाब जी लोस पास ताईं वञे। हथ बुलंद करे हैदरी। महिरबानी। ही परेशान थियो मायूस थियो इहो दिलि में सोचींदो थो अचे शायदि हितां बि मां ख़ाली मोटियो हितां बि मूंखे सवालनि जा जवाब न मिलिया। ही सोचींदो सोचींदो ऐं शहज़ादनि खां 7 क़दम परे आहे। पर इमाम चइबो हुनखे आहे जेको दिलनि जा राज़ ॼाणे। हिन इलाइक़े वारो अदब जे घराणे जा शहज़ादा हुआ
हिनखे जो पाण ॾे ईंदे ॾिठूं न ज़मीन तो उथिया अॻिते वधिया। हाणे ही शहज़ादनि ॾे थो अचे, शहज़ादा हिन ॾे था अचनि। ही शहज़ादनि ॾे थो अचे, शहज़ादा हिन ॾे था अचनि। सॼे पासे खां सरकार हसन, खॿे पासे खां सरकार हुसैन, ईअं हथ में हथ विझी चवनि था जेको पुछणो थी पुछ, सोच न। रियाज़ हुसैन के तो शहज़ादा सवाल ॾुखिया आहिनि, सवाल ॾुखिया आहिनि, सवाल ॾुखिया आहिनि। मूंखे मौला जी मिंबर जो कसम आहे, जीअं मां तारीख़नि में पढ़ियो आहे, जॾहिं हिन 5 या 7 दफ़ा चयो न सवाल ॾुखिया आहिनि, सरकार अमीर अल मोमिनीन जो वॾो फर्ज़द ईअं हथ हलाए फरमाइनि था सवाल पाण ताईं रख। आहलिया तोखे मां ॾसियां त तुंहिंजे दिलि में सवाल आहिनि कहिड़ा ऐं उन्हनि जा जवाब बि मूंखां पुछंदो वञे। शहज़ादा ॿुधायो, सरकार जन फरमाईंदा तुंहिंजे दिलि में पहिरियों सुवाल इहो आहे त अर्श ते सभ खां पहिरियां कहिड़ो आवाज़ वेंदो आहे? तो हा शहज़ादा तव्हांखे कंहिं ॿुधायो? इहो त मुंहिंजे दिलि में सुवाल हो। सरकार जन मुस्कुराए फरमाइनि था जिते दिलियूं ठहनि पियूं असां हुते सरदार हुयासीं। शहज़ादा ॿुधायो, सरकार जन फरमाइनि था अर्श ते सभ खां पहिरियों मज़लूम जी तव्हां वेंदी आहे। सरकार हसन जन हटिया, वरी सरकार हुसैन जे नक़्ते वधिया। फरमाइनि था तुंहिंजे दिलि में ॿियो सुवाल इहो आहे त हक़ ऐं बातिल में फ़र्क़ु केतिरो आहे? शहज़ादा ॿुधायो हक़ ऐं बातिल में केतिरो फ़र्क़ु आहे? सरकार जन फरमाइनि था हक़ ऐं बातिल में चइनि आङुरनि जो फ़र्क़ु आहे। जेतिरो अख ऐं कन जे विच में आहे, जेका शइ अख सां ॾिसबी आहे उहा हक़ आहे, जेका कन सां ॿुधबी आहे उहा बातिल आहे। सरकार हुसैन जन खां पोइ वरी सरकार हसन जे नक़्ते वधिया। सरकार जन फरमाइनि था तुंहिंजे दिलि में टियों ऐं आख़िरी सुवाल इहो आहे त हिन काइनात में सभ खां वधीक ताक़तवर ऐं मज़बूत शइ कहिड़ी आहे? मौला जे सदके जंहिं अञा ताईं न ॻाल्हायो आहे उहो मूंसां तावन करे ज़हन मिलाए। तुंहिंजे दिलि में टियों ऐं आख़िरी इहो सुवाल आहे त हिन काइनात में सभ खां वधीक ज़ाहिर में ताक़तवर शइ कहिड़ी आहे? सरकार ॿुधायो, सरकार जन ॿुधाइनि था सभ खां वधीक ज़ाहिर में ताक़तवर लोह आहे, उन खां वधीक ताक़तवर बाहि आहे जेका लोह खे फेराईंदी गिराईंदी आहे। बाहि खां वधीक ताक़तवर पाणी आहे जेको बाहि जे मथां हावी आहे। पाणीअ खां वधीक ताक़तवर ककर आहिनि जेके पाणीअ खे झले बीहंदा आहिनि। ककर खां वधीक ताक़तवर हवा आहे जेका इन ककर खे घुमाईंदी फेराईंदी आहे। हवा खां वधीक ताक़तवर उहो फ़रिश्तो आहे जेको सूर फूकींदो आहे, हवा शुरू थींदी आहे। उन फ़रिश्ते खां वधीक ताक़तवर इज़राइल आहे जेको सभिनी फ़रिश्तनि जो रूह क़ाबिज़ कंदो। इज़राइल खां वधीक ताक़तवर जिब्राइल आहे जेको सभिनी फ़रिश्तनि जो सरदार आहे। जिब्राइल खां वधीक ताक़तवर मुंहिंजो बाबो अली आहे जेको जिब्राइल जो उस्ताद आहे। मुसलमाननि औलाद अली के एतिरो मारियो जो खुदा गवाह हुआ। बुजुर्ग जाकर हिकिड़ो जुमिलो पढ़ंदा है, ये रवायत आहे मौला ज़ैनुल आबिदीन जॾहिं वतन मोटी आयो चए थो मिनाल हर ॾुखनि मुंहिंजो जिगर छॾी छॾियो, पर मिनाल वॾो ॾुख इहो हुयो जे शिमिर मुंहिंजी बुआ जी चादर लाथी त खणी वञे हा।
सदको सदको मिनाल वॾो दुख इहो आहे जॾहिं शिमर चादर लाथी न इहे नेज़े जे नोक ते चादर खणी आयो उन जॻह ते जिते मुंहिंजे चाचे गाज़ीअ जी लाश हुई इहे चादर खे मुंहिंजे चाचे जे मथां रखी चए थो हीअ चादर हुई न जंहिंजे लाइ पखी उॾारींदो हुई मरहबा मरहबा मौला तोखे बेगम में न रुआरे सवाइ मज़लूम सैयदनि जे रोइण वारो ख़ुदा गवाह हुआ करबला जे मैदान मां 12 महरम ते ईअं हिकिड़ो नसरानी जो काफ़िलो गुज़रियो हिकिड़ो नसरानी चए थो मां ॾिठो हर तरफ़ लाश आहे हर लाश में ख़ुशबू हुई जेको न रोईंदो उहो ॼाणे त ज़हरा ॼाणे ख़ुदा गवाह हुआ नसरानी चए थो मां हिकु लाश जे पेरनि खां वेही पुछियोमांसि उहो राही ख़ुदा में घुसण वारा को नबी आहे या इमाम आहे शबीर जी लाश हली वई आहे कपे गले मां आवाज़ आयो नसरानी तोखे मोबाइल हो यादि आहे चए थो हा उन मोबाइल में केरु आया वो नसरानी चए थो मोबाइल में मुसलमाननि जो मोहम्मद आयो उन जे पोयां अली हो उन जे पोयां फातिमा हुई मोहम्मद जे झोली में हिकु शहज़ादो हो जंहिंसां मोहम्मद ॾाढो प्यार पियो करे तुंहिंजे रोअण जे डांव जो जुमिलो आहे जेॾी महिल चयईं न मोहम्मद उन सां प्यार पियो करे ईअं शबीर जे कपे गल मां आवाज़ आयो नसरानी सुञाण मां झोलीअ वारो हुसैन सदको ईअं नसरानी चए थो मां ॻाल्हियूं थो कयां न मां ॾिठुमि ईअं कूफे जे पासे खां हिकिड़ो शेर गूंजूं मारींदो आयो मां ईअं शेर जे टप खां पथरनि जे ढेर में लिकी वेठुमि उहो शेर जो आयो न काई शबीर खे ॻाल्हि करे ईअं पथरनि जे ढेर सां टकर हणी मरी वियो नसरानी चए थो पुछियोमांसि मौला हिन शेर कहिड़ी ॻाल्हि कयईं नसरानी हे मुंहिंजो शेर पालियल हो हिन जो नालो हो अबुल हारिस हिनखे मां इजाज़त ॾिनी वञ करबला जे बयाबान में रह कोई ॾुखियो टाइम ईंदो मुंहिंजी 4 सालनि जी धीउ सॾींदई पोइ अचण में देरि न कजां जॾहिं मुंहिंजी इन 4 सालनि जी धीउ हिन शेर खे सॾियो न इहो शेर आयो तेॾी महिल बचो कुझु न हो मुंहिंजे ईअं पेरनि ते मुंहुं रखी चए थो मौला तॾहिं सॼी जॾहिं कुझु न बचियो मां हिन शेर ते हिकिड़ी ड्यूटी ॾिनी हुयमि शेर मुंहिंजूं भेणियूं वञनि थियूं रसियूं पाए शाम वञ मूंखे भेणुनि जे हर मोड़ जो अहवालु आणे ॾे इहो हाणे जो मोटियो न मूंखे चई मौला मुंहिंजी ड्यूटी वापसि करे आ शेर कहिड़ी ॻाल्हि आहे चए थो मौला कहिड़ी ॻाल्हियूं कयां हीअ कूफे जी बाज़ार हुई औरतुनि जे झोलीअ में पत्थर मां लख दफ़ा चवनि थियूं मारियो इहा मेरे चोले वारे अली जी धीअ ज़ैनब मरहबा मरहबा मौला तोखे बेगम में न रोआरे मौला तोखे बेगम में न रोआरे रोइण वारो जॾहिं सादा जो काफ़िलो हिन कूफे जे मोड़ ते आयो न साइण थधो साह भरियो हाय मुंहिंजी क़िस्मत जनाबे फिज़ा करीब अची पेरनि ते हथ रखी चए थी अम्मा कहिड़ी क़िस्मत खे थी रोई अम्मा फिज़ा ही उहो चौक आहे जॾहिं पहिरियों दफ़ो आई हुयमि न हिन चौक ते इहो ऐलान थियो बाज़ारियूं बंदि कयो जो कूफे जी शहज़ादी आई आहे अम्मा ॾिस वक़्तु तब्दील थी वियो आहे अम्मा जॾहिं अॼु आई आहे न इहो ऐलान था थियनि अचो पत्थर हणो बाग़ीअ जी भेण आई आहे मरहबा रोइण वारो हिकु शहज़ादो आहे जंहिंजे झोली में हीअं पत्थर आहे ईअं इरादो कयईं त मां पत्थर हणां हिकु रसीअ मां आवाज़ आयो यूसुफ सभु पत्थर हणनि तूं न हणजां जेको न रोई सघे मां सैयद उनखे हथ ॿधी थो तूं साइण ज़हरा खां पिने ज़रूर ख़ुदा गवाह हुआ जॾहिं वरी इरादो कयईं न मां पत्थर हणां हिकु रसीअ मां आवाज़ आयो यूसुफ तूं पत्थर न हणजां ईअं सॼे खबे यूसुफ ॾिठो आहे जॾहिं 7 दफ़ो आवाज़ आयो यूसुफ सभु पत्थर हणनि तूं न हणे आ यूसुफ ॾिसी चए थो आवाज़ त मुंहिंजे बाबे हबीब जो आहे पर बाबो नज़र नथो अचे मोमिन हो यूसुफ हिन सांग जे हेठों आयो आहे ईअं नंढड़ा हथ ॿधी चए थो केरु रोकण वारा चए थो सुञाण मां तुंहिंजो बाबो
थो बाबा तू त करबला वए बाबा तू त मुर्शिद जे शादी ते वए बाबा हुआ जंज काॾे वई आहे शबीर जो कपे गल मां आवाज़ आयो आहे हबीब जे तो यूसुफ सुञाणी अकबर जी जंज आई थी ओए मुंहिंजो हुसैन आहे हे मुंहिंजो अब्बास आहे हे मुंहिंजो कासिम आहे मोमिनो यूसुफ ये हबीब जी सांग जे हेठों बीठो आहे जे तो सब मारजी विया बाबा अब्बास काथे आहे गाज़ीअ जा बाज़ू कलम थी विया जेको अञा न रोनो आहे मां सैयद उन जो ज़ामिन आहे मोमिनो यूसुफ ऐं हबीब पाण में ॻाल्हाइनि था इहे शबीर जी सरवो आवाज़ आयो आहे पोइ ते ॾिसे आहे पोइ ते जो ॾिठई इहे यूसुफ जी माउ चादर पायो थी रोदो आयो आहे जे तो अम्मा चादर लाए जे तो चादर कीअं लाया मां ज़ैनब जी मुरीदाणी मातम करे जे तो